फरीदाबाद में ख़बर ईंदा हलो त बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ ॻोठ हमज़ो चांडियो जे रहवासियुनि औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि जो पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो बासर ज़ालिम अकबर ॾमरियल असांजो जीअण जंजाल करे छॾियो। असांजी ज़मीनुनि घरनि ऐं मिल्कियत ते कब्ज़ो कयो वेठो आहे। असां पंहिंजे घरनि खां बि नथा निकिरी सघूं। हथियार बंदनि जे घेरे में आहियूं। पुलिस संदन आॾो बेवस बणियल आहे। कारे जो कूड़ो इल्ज़ाम ॾेई 24 लख फ़ैसिले में ॾंड विधो वियो। ॾंड जूं किस्तूं ॾियण बावजूद चङे मुड़ुस जे फ़ैसिले ते बि को बि अमल नथो थिए। IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू ऐं ॿियूं लाॻापियल इख़्तियारी नोटिस वठी इंसाफ़ फराहम कनि। मुज़ाहिरीन एहतिजाज कंदड़ शमशाद चांडियो अफ़साना लाल ख़ातून इब्राहिम चांडियो ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।